भिटशा मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त भिटशा में हथ जे हुनर जे कारीगरनि लाइ हुनरमंद हैंडीक्राफ्ट्स शॉप क़ाइमु कयो वियो आहे, जंहिंजो इफ़्तिताह स्टोक जे प्रोग्राम मैनेजर अब्दुल रहीम मुग़ल, हुनरमंद मोहम्मद यूसुफ सुमरो, वहीद अली उमरानी कयो आहे। भिटशा जी नगरी में क़ाइमु कयल हुनरमंद हैंडीक्राफ्ट्स में समूरे सिंध मां पंहिंजे हथ सां कयल बहितरीन क्वालिटी जूं शयूं विकिरे लाइ रखी सघंदा, जंहिं में स्टोक तरफ़ां बिना कंहिं मुआवज़े ऐं मुनाफ़े जे हिननि कारीगरनि खे संदुसि रक़म मूजिबि विकिरो कयो वेंदा ऐं इहा रक़म हिननि कारीगरनि हवाले कई वेंदी। स्टोक तरफ़ां मुफ़्त में कारीगरनि खे पंहिंजे हथ जे हुनर जूं शयूं विकिरो करण लाइ प्लेटफॉर्म मिलण ते हुनरमंद में ख़ुशी जी लहर पैदा थी वई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।